जलालपुर जिला के हिंगोरजा में ज़रई पानी की खोट सबब आबादगार तोड़े कुड़मी सख्त परेशान आहिनि। सनन चमड़ा है सनन शाखुनि में वारी उडामी रही है। चौपायो माल उन मरी रहियो आहे। तुर्त पानी फराहम कयो वञे। नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं हिंगोरजा ऐं रसूलाबाद जे आबादगारनि एहतजाजी मुज़ाहिरे कयो पानी की खोट खिलाफ़। असीं मौजूद आहियूं आबादगार अॻवाननि सां। अचो त उन्हनि जो छा चवणु आहे, टाइम न्यूज़ सां उहे पंहिंजा वीचार कीअं था वञनि। चवंदो इन पानी जे खोट जे करे कणक जो फसल बि तमामु घणो मुतासिर थियो ऐं जेका कणक 55-60 मण एकड़ रहंदी आहे उहा 25-30 ते पहुती आहे। हिन वक़्तु काई बि हिकु ॿारो बि आबाद कोन थी सघियो आहे। जेको वणनि जो फसल आहे उहो बिल्कुलु जेको ज़मीनदार तबिको आहे परेशान लॻो वेठो आहे। हाणे त कमु वण बि काहे नथा सघूं, कमंद बि असांजो सुकी वियो। हाणे असां फसल जा छा, पर असांखे पाणी पीअण जे लाइ बि कोन्हे को। असांजो पाणी जर बि जेको आहे खारो थी वियो आहे। स्कारप जा ट्यूबवेल बिल्कुलु बंदि पिया आहिनि। असां स्कारप जे हिनखे मिनिस्टर खे, स्कारप जे इंजीनियर खे अर्ज़ु था कयूं त असांखे ट्यूबवेल ठाराए ॾिनो वञनि ऐं जेको वारा बंदी आहे उहा ख़तमु कई वञे। कुझु न कुझु असांखे पाणी ॾिनो वञे जो असांजो कुझु फसल थी सघे। फसल जेको आहे सो असांखे कणक जी फसल में पाणी कोन मिलियो त हींअर त वणनि जी फसल में त सफ़ा पाणी कोन्हे ऐं वणनि जी पोखाई सफ़ा मुतासिर थी थिए पई। कणक जी फसल खे बि पाणी मिलियो ई कोन। इन जे करे कणक जो फसल हिन टाइम इलाही घटि लथो आहे। पोइ एवरेज खां जेकर ॾिसणी वञे गुज़िरियल साल वारी खां त इलाही सारी घटि एवरेज आहे। हींअर त शाख में त पाणी कोन्हे, इरिगेशन वारनि त पाणी असांखे ॾिनो ई कोन। हिन वक़्तु नए फसल जी कपां जी पोखीअ जी सीज़न आहे ऐं पाणी बिल्कुलु शाखुनि में कोन्हे। जेकॾहिं असांखे पाणी न ॾिनो वियो त हितां जी मुआशी हालात खे तमामु कापारी धकु लॻंदो ऐं फसल न हुजण जे बराबरि थींदो। मतलब असां पंहिंजा वणनि जा जेकी फसल पोखण लाइ बि परेशान आहियूं। पाणी सफ़ा कोन्हे, वाहन शाखुनि में सफ़ा वारी थी पई उॾामे। असांजी वज़ीर आला सिंध, आपाशी वज़ीर ऐं चूंडियल जेके बि नुमाइंदा आहिनि उन्हनि खे असांजी अपील आहे त असांखे पाणी पहुचाए वञे जे असांजी परेशानियूं दूरि कयूं वञनि। मईशत सॼी तबाह थी रही आहे पाणी जी खोट जे सबब जे करे। ग़रीब हारी वीचारा फाका कशीअ ते मजबूर आहिनि। पाणी न हुजण जे करे पोइयों फसल बि तबाह थी वियो ऐं हिन फसल में पोखाई नथा करे सघनि। जंहिंजे करे आला वस वारनि खां या आपाशी वज़ीरनि खां इहो मुतालबो था कयूं त जल्द खां जल्द पाणी ॾिनो वञे ऐं इहा वाराबंदीअ जे सिस्टम खे बि ख़तमु कयो वञे। जेको असांजे सिंध जो हिसो आहे घटि में घटि उहो हिसो असांखे मिलणु खपे। हिननि जो चवणु हुयो त जे पाणी न मिलियो त असां वक़्तु सिर वणनि जो फसल न काश्त करे सघंदासीं। हिननि जो चवणु हुयो त पाकिस्तान जी जेका मशत आहे उहा हिन ज़राअत ते वाबस्तु आहे। हिननि वज़ीर आला सिंध, आपाशी जे वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांखे फौरी तौर ते पाणी ॾिनो वञे जीअं असीं वणनि जो फसल वक़्तु सिर काए सघूं ऐं असां मां जेका पकड़ियल बेचैनी उहा दूरि थी सघे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोर।